ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंधाकोट खां अब्दुल ख़ालिक चाचाड़ा जी रिपोर्ट मुताबिक़ करमपुर मुल्क जे ॿियनि शहरनि जी करमपुर बिचाराणी में जावेद ट्यूशन सेंटर तरफ़ां उस्ताद जावेद उस्मान बिचाराणी जे ज़ेर निगरानी में पेशावर आर्मी पब्लिक स्कूल सानह जी यादि में तक़रीब कोठाई वई। तक़रीब जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो। सलमान जावेद बिचाराणी सआदत हासिल कई। उस्ताद जावेद उस्मान बिचाराणी तक़रीब जे आगाज़ में आर्मी पब्लिक स्कूल पेशावर सानह जी 16 डिसंबर 2014 सानियो बयान कयो। हिन चयो त 10 साल गुज़रण बावजूदि APS सानह जा ज़ख़्म अञा ताईं ताज़ा आहिनि। हुन चयो त दहशतगर्दनि आर्मी पब्लिक स्कूल पेशावर ते हमलो करे केतिरनि ई माउरुनि जूं झोलियूं ख़ाली कयूं। भेनरुनि खां ॿाहिरि खसिया विया। इदारे जे उस्तादनि खे मासूम शागिर्दनि जे साम्हूं ज़िंदा साड़ियो वियो ऐं मारियो वियो। हुन चयो त गुलनि जे शहर पेशावर में रत जी रांदि खेॾी वई जंहिंजी तारीख़ नथी मिले। या अल्लाह पाक अहिड़ो डिसंबर वरी कॾहिं न अचे। ॿिए तरफ़ सेंटर जे शागिर्दनि सलमान जावेद बिचाराणी, बाबर शरीफ चाचड़, मुज़मिल मियांदाद बिचाराणी, करीम बख्श मलिक ऐं वसीम जावेद बिचाराणी APS सानह ते ख़ुसूसी तक़रीरूं पेश करे पेशावर सानह जूं हक़ीक़तूं तक़रीर जे सूरत में बयान कयूं। उस्ताद मियांदाद बिचाराणी ख़ुसूसी तौर तक़रीब में शिरकत कई। आख़िर में APS सानह जे शहीदनि जी यादि में ॾिया ॿारे शहीदनि खे भेटा पेश कई वई।